अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। GRS संभार कुह करिंदम गॾिजी, वेरू उतार वजूद में पिरीअ जी पचार, से सजण धार जे हीअं में हल थिया। भलारे बिरदड़नि जे भलारे बैत सां मुंहिंजी हीअ आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन मिड़े महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 7 अक्टूबर 2025 अंगारे जे ॾींहुं साफ़ जे मैदान में पंहिंजे अमुल किरदार वसीले पंहिंजा अणमिट निशान छॾे वेंदड़ नामियारे साफ़ी शेख अज़ीज़ जी वरसी जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तहबीरनि सां लाऊं लही सघनि। नामियारे साफ़ी ऐं लेखक शेख अज़ीज़ खे सिंधी साफ़ जे उस्ताद साफ़ी तौरु मञियो वञे थो। हुन वटां तरबियत माणींदड़ केतिरा ई अख़बारी कारकुन पंहिंजे वक़्त जा कामयाब साफ़ी बणिया। इलेक्ट्रॉनिक मीडिया में नाले वारनि शख़्सियतुनि में संदसि लाइक़ शागिर्द कामयाब नज़र आया। संदसि सहाफ़ती कमु फ़क़्ति सिंधी अख़बारनि लाइ यादगार न आहे, पर उर्दू ऐं अंग्रेज़ी अख़बारनि में बि संदसि ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां अॼु संदसि वरसी जे मौक़े ते असीं खेसि भेटाउनि जा गुलाब अचूं था ऐं अव्हांजे समातनि जी नज़र कंदासीं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जूं लिखणियूं ऐं तासर, उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा राया। शेख अज़ीज़ जी जीवन कथा बाबति संदसि लाइक़ फ़र्ज़ंद साफ़ती दुनिया में इंतिहाई मुतहरिक रहंदड़ ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख़ूबसूरत लेख लिखंदड़ तारिक अज़ीज़ शेख असां ॾे ॾियारे मोकिलियो शेख अज़ीज़ जो ख़ूबसूरत तारुफ़, जेको असीं अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था। शेख अज़ीज़ सिंध जो मायनाज़ साफ़ी आलिम अदीब ऐं मुहक़िक़ हो। हू सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी अख़बारनि में एडिटर, न्यूज़ एडिटर, मैगज़ीन एडिटर ऐं एडिशन इंचार्ज जहिड़ी पोज़ीशन ते रहियो। उनखां सवाइ सिंधी अदबी बोर्ड जो वाइस चेयरमैन पिणु रहियो। सिंध जो उहो साफ़ी ऐं आलिम हो जंहिं सिंध जी शख़्सियत मागनि मकाननि ऐं सक़ाफ़त खे धारियुनि ॿोलियुनि में पेश कयो। संदसि तहरीर जो अंदाज़ आम लेखक खां मुनफ़रद हो, छाकाणि त ॿिया लेखक रिवायती अहवाल ॾींदा रहंदा आहिनि, पर शेख अज़ीज़ जी लिखणीअ में ॼाण ऐं तहक़ीक़ मिलंदी हुई। हुन सिंध सां लाॻापियल हर मौज़ू ते लिखियो। सियासी तारीख़ हुनजे अखियुनि आॾो कंहिं परदे ते हलंदड़ फिल्म जीअं हूंदी हुई। पाण बेबाक अंदाज़ में लिखण सबबि केतिरा ई अहम आर्टिकल लिखिया जेके तारीख़ जो सुनहरी बाब बणिजी विया आहिनि। शेख अज़ीज़ 9 डिसंबर 1938 ते हैदराबाद जे गाॾी खाते वारे इलाइक़े में जनमु वरितो। हुन इब्तिदाई तालीम हैदराबाद मां ई हासिलु कई हुई। पढ़ाई में इंतिहाई ज़हीन हो। सॼी सिंध जे सभ खां वधीक नंबर खणी अचण वारनि शागिर्दनि मां हो। खेसि नंढपिण खां ई मुताले जी आदत हूंदी हुई, जेका पंहिंजे वालिद तालीमदान अहमद शेख मां पई हुअसि। अहमद शेख जेको लतीफ़ साईं जे कलाम जो बि पारखू हो ऐं क़ाइद अज़म जी शख़्सियत मां मुतासिर थी पाकिस्तान जी आज़ादी वारी जदोजहद में समाजी कमनि में लॻी वियो। शेख अज़ीज़ सभिनी भाइरनि में सभ खां नंढो हो। संदसि ॿियनि भाइरनि में नामियारो लोक अदब माहिर मोहम्मद इस्माइल शेख, नामियारो रेडियो प्रोड्यूसर मोहम्मद इब्राहिम शेख ऐं इरिगेशन खाते जो ऑफिसर मोहम्मद यूसुफ शेख शामिलु हुआ। हुन शुरूआती तालीम त हैदराबाद जे सरकारी स्कूलनि मां पिराई हुई, पर साफ़ती ज़िम्मेवारी निभाईंदे लंडन जे नामियारे साफ़ती इदारे थॉमस कॉलेज ऑफ जर्नलिज़म मां 1968 धारे हुन साफ़त में ग्रेजुएशन कई। साफ़ती सफ़र जी शुरूआत तौर जो हुन 1957 धारे रोज़ानी कारवां हैदराबाद में सब एडिटर तौरु कई, पर हूअ रोज़ानी इबरत हैदराबाद में पिणु
1958 खां 1961 ताईं सब एडिटर रहियो। 1961 खां 1965 ताईं हुन सीनियर सब एडिटर तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। रोज़ानी इबरत जो असिस्टेंट एडिटर बि 1965 धारे बणियो, जंहिं उहिदे ते हुन 1975 ताईं पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। असिस्टेंट एडिटर ऐं मैगज़ीन एडिटर तौरु 1966 खां 1976 ताईं मुसलसल जा खोड़ींदो रहियो। हफ़्तेवार सिंध ऑब्ज़र्वर जो एडिटर पिणु बणियो। 1976 खां 1980 ताईं हुन ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। उनखां सवाइ रोज़ानी सिंध न्यूज़ हैदराबाद जो पिणु 1977 धारे एडिटर रहियो, जंहिं उहिदे ते हूअ 1980 ताईं रहियो। रोज़ाना जंग में बि असिस्टेंट एडिटर ऐं मैगज़ीन एडिटर तौरु 1980 खां 82 ताईं 2 साल ख़िदमतूं सर अंजाम ॾिनाई, जंहिं बैदि हू रोज़ाना हुरियत में हलियो वियो। मैगज़ीन एडिटर तौरु 1982 खां 1987 ताईं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो रहियो। 1987 में रोज़ानी हुरियत जो न्यूज़ एडिटर बणियो, जिते हुन 1987 खां 1989 ताईं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। रोज़ानी डान अख़बार में सीनियर सब एडिटर तौरु 1979 धारे जॉइन कयई, जंहिं उहिदे ते हू 1990 ताईं रहियो, जॾहिं त रोज़ानी डान में एडिशन इंचार्ज नाइट एडिटर तौरु 1989 में ज़िम्मेवारियूं संभालियई, जेके ज़िम्मेवारियूं हुन 2008 ताईं निभायूं। सिंधी अदबी बोर्ड जामशोरो में वाइस चेयरमैन थियो त 2008 खां 2010 ताईं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो रहियो। सिंधी, अंग्रेज़ी ऐं उर्दू में 3000 खां वधीक आर्टिकल लिखंदड़ शेख अज़ीज़ सियासी, समाजी, सक़ाफ़ती, तारीख़ी, मौसीक़ी, अदबी ऐं हालात हाज़िरा जे मौज़ूअनि ते केतिरियूं लिखणियूं ॾिनियूं। संदसि हिकु मक़ालो आलमी ग़ुलामी जे उनवान सां साल 2003 में आलमी कॉन्फ्रेंस जे मौक़े ते शाया थियो, जेको बाद में अक़वाम मुतहिदा पंहिंजे सरकारी रिकॉर्ड जो हिसो बणाए छॾियो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में जर्नलिज़म डिपार्टमेंट में 1978 खां 1980 ताईं विज़िटिंग प्रोफेसर तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो रहियो। तहक़ीक़ जे हवाले सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चेयर कराची यूनिवर्सिटी पारां 1993 में तहक़ीक़ जो तरीक़ेकार जे मौज़ू ते वर्कशॉप में तहक़ीक़ कीअं कजे जे उनवान ते लेक्चर ॾिनाई, जंहिंखे बाद में मक़ाले जी सूरत में शाया कयो वियो। साॻिए इदारे पारां 1993 में शाह लतीफ़ ते तहक़ीक़ जे उनवान सां थियल वर्कशॉप में पिणु अहम लेक्चर ॾिनो हुअईं, जेको बाद में मक़ाले तौरु शाया थियो। वफ़ाक़ी हुकूमत जे 1960 में तयारु थींदड़ सिंधी उर्दू ऐं उर्दू सिंधी डिक्शनरियुनि में रिसर्च असिस्टेंट तौरु कमु कयई। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस पारां मिलेनियम साल जे मौक़े ते संसद पाकिस्तानी मौसीक़ी ते लिखियल मक़ालो यादगार किताब में शाया करायो, जॾहिं त मुख़्तलिफ़ वक़्तनि में हलंदड़ प्रोजेक्टनि में कमु कंदो रहियो। पाकिस्तान जो पहिरियों सहाफ़ी हो जंहिं सहाफ़ती दुनिया में कंहिं बि नामियारी शख़्सियत जी वफ़ात ते बर वक़्तु सवानी ख़ाको लिखण जो कल्चर मुतारिफ़ करायो। अख़बारी मैगज़ीन वारो अॼोको लाड़ो शेख अज़ीज़ सिंधी सहाफ़त में पहिरियों भेरो 1972 में संडे इबरत जे नाले सां शुरू कयो। हीउ सिंध जो मक़बूल तरीन हफ़्तेवार मैगज़ीन हो। उर्दू अख़बार जंग में मैगज़ीन एडिटर तौरु मेहरान रंग जे नाले सां सुफ़ो शुरू कयई, जंहिंमें सिंध जे हवाले सां तहरीरूं शाया थींदियूं रहियूं। संदसि लिखियल किताबनि में सिंध जूं पुरअसरार कहाणियूं, अल हमरा जा दास्तान, नक्शे लतीफ़, अमली सहाफ़त, मूं लेनन जो ॾेह ॾिठो, रूस जो सफ़रनामो, मल्ह, तक़सीम खां तक़सीम ताईं, सिंध की महलाती दास्ताने, भुट्टे खां ज़िया ताईं ऐं ॿिया केतिराई किताब शामिल आहिनि। सिंध जे हिन नामियारे सहाफ़ी लेखक 7 अक्टूबर 2018 ते हमेशह लाइ अखियूं पूरे छॾियूं। हुनखे पहलवान ॻोठ जे क़ब्रिस्तान में मिटी माओ हवाले कयो वियो। सिंध जे नामियारे सहाफ़ी यूसुफ शाहीन जा नामियारे सहाफ़ी शेख अज़ीज़ बाबति तासर अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था।
केतिरा ई अहम दोस्त जिन खां का सुठी सलाह वठी सघिबी हुई, उहे सभु हिकु करे मूंखे अकेलो छॾे हलिया विया। शेख अयाज़ बि हलियो वियो, शमशेर बि हलियो वियो, शेख अज़ीज़ बि हलियो वियो, आगा सलीम, कमर शहबाज़ ऐं ॿिया केतिरा ई दोस्त सभु हलिया विया। शेख अज़ीज़ ऐं शमशेर हैदरी मुंहिंजा हिकु ॿ अहिड़ा दोस्त हुआ जेके पोइ जा उस्ताद त न हुआ, पर आउं उन ॿिन्ही जी उस्ताद जेतिरी इज़त कंदो हुउसि। शेख अज़ीज़ सिंधी सहाफ़त में जेको रोल प्ले कयो, जेका हुन लंडन में तरबियत वरिती, उन जो फ़ाइदो वठंदे हुन सिंधी सहाफ़त खे सनद जो दर्जो ॾियारण में वॾो रोल प्ले कयो। इन खां अॻे असां वटि अख़बारूं इहे शौक़िया तौरु या इलेक्शन जे ॾींहंनि में कढियूं वेंदियूं हुयूं, उन्हनि में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु घणे भाङे लिखिबो हो, सिंध जा मसइला उन्हनि ते घटि ॻाल्हि थींदी हुई। पर शेख अज़ीज़ जेका जंहिंमें काज़ी अब्दुल मजीद आबिद उन जो बि ताउन रहियो शेख साहिब सां। ऐं सिंधी सहाफ़त में ख़बर कीअं लिखिजे, पहिरीं दफ़ो एडिटोरियल जी अहमियत बि जेका आहे सा महसूसु कराई शेख अज़ीज़ जेको आहे सो हिकिड़ो अजीब क़िस्म जो शख़्स हो जेको हमेशह चवंदो हो त भई वक़्तु न आहे, जेको कुझु करिणो आहे करे वठो, वक़्तु न आहे। मूं वटि हिते संदसि वञण खां अॻु बि हिकिड़ो ॾींहुं अॻु आयो, असीं काफ़ी देरि हिते कचहरी कंदा रहियासीं। हिकिड़े ॾींहं खां पोइ ख़बर पई त शेख साहिबु हलियो वञो। पर जो अञा ताईं बि ॾुख आहे, असां वटि हूअं शेख अज़ीज़ खे घणे भाङे असां विसारे बि छॾियो आहे, या जेका असां वटि सिंध में रवायत आहे विसारण जी, या मरण खां पोइ कुझु ॿ अखर ॻाल्हाईंदा आहिनि माण्हू सॼे। तो बहरहाल बेहद ॾुख आहे असांखे शेख साहिबु अञा बि यादि अचे थो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे सहाफ़ी यूसुफ शाहीन जो शेख अज़ीज़ बाबति तासर। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं नामियारे सहाफ़ी शेख अज़ीज़ जी वरसी बाबति यादगार प्रोग्राम। नामियारी लेखिका महताब अकबर राशिदी लिखे थी, ॾाढो ॾुखियो आहे कंहिं पंहिंजे वेझे तरीन विछड़ीअ वियल लाइ लिखणु। सच त हीअ आहे त अदा अज़ीज़ शेख ते लिखण लाइ दिलि सां गॾु अखियुनि खे बि सम्झाइणो पए पियो। जिते दिलि भरिजी पिया आई उते अखियूं लुड़क हारण लाइ तयारु पई थियूं। यादगिरियुनि जो हिकु हजूम आहे जंहिं अंदरि में हिकु आंध मांध मचाए छॾी आहे। हैदराबाद जो मिठड़ो शहर ऐं शहर जो मशहूरु हैदर चौक, गाॾी खाते जी दिलि, कुंड ते असांजो घरु जंहिंजी ॿी कुंड ते इबरत अख़बार ॾांहुं वेंदड़ घटी, जंहिंजी कुंड ते वरी कलू पकोड़ा ई वेंदो हो। उनजे पकोड़नि जो मट त किथे बि कोन लभियो अथमि। शायदि निंढपिण या उमिरि जे अवाइले दौर जा सभु ज़ाइका ज़हन में दाइमी रहिजी वेंदा आहिनि, बल्कि ईअं जीअं पुराणा तालुक सुञाणपूं ऐं दोस्तियूं बि वक़्तु गुज़रण सां गहरियूं थींदियूं वेंदियूं आहिनि ऐं उहो तालुक अॻिते हली ॿिए नसल ताईं मुंतक़िल थी वेंदो आहे। अदा अज़ीज़ सां बि असांजो अहिड़ो ई तालुक हो। अंदाज़ो ई कोन थींदो हो त ज़ेब शेख जो भाउ अदा इस्माइल शेख जहिड़े ॿोली जे माहिर ऐं मौक़े कई इब्राहिम शेख ब्रॉडकास्टर रेडियो पाकिस्तान हैदराबाद ऐं कराची जे मशहूरु प्रोड्यूसर जो नंढो भाउ ऐं केकी ज़मर्द जो मामो
अज़ीज़ शेख पाण खां उमिरि में घणो घटि महर महताब ऐं आफ़्ताब सां उन्हनि जी ज़हनी सितह ताईं लही खेनि वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं सवलाई सां कीअं सम्झाए वेंदो हो। सहाफ़त छा थींदी आहे ऐं उनजा तक़ाज़ा छा थींदा आहिनि, उनजो पहिरियों सबक़ बि शायदि अज़ीज़ शेख ई असांखे पढ़ायो हो। संदन घर जो माहौल मोहबत जी मिटी सां ॻोहियल हो। भेनरूं ऐं भाइर धागे में पोयल मणियुनि वांगुरु हिक ॿिए सां जुड़ियल हूंदा हुआ। मामा भाणेजा ऐं भाणेजूं, भेनरूं ऐं भाइर ऐं भाॼायूं हिक ॿिए सां ॻंढिया पिया हूंदा हुआ। संदन सुख बि गॾु हुआ, ॾुख बि। कंहिं घटि वधाए जी ख़बर त ओड़े पाड़े ताईं बि न पुॼंदी हुई। हा अलबत्ता ओड़े पाड़े वारा खेनि पंहिंजो सम्झी थोरे थके ते मसइले जे हल लाइ कंहिं न कंहिं भाव ताईं पहुचण में देरी न कंदा हुआ। ऐं अॻियां बि शेख ख़ानदान उनजे मसइले खे पंहिंजो सम्झी हल करण में जुंबी वेंदो हो। अदा इस्माइल शेख ऐं मुमताज़ मिर्ज़ा डॉक्टर नबी बख्श बलोच सां गॾु तहक़ीक़ी कम लुग़त ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते कम जे हर मरहले में हुन जा साथी रहिया। संदन साथ न रुॻो पेशे जी हद ताईं हो, बल्कि संदन तालुक़ कम खां वठी ख़ानदाननि ताईं पहुतल हो, जेको अॼु बि हिकु नसल खां ॿिए ऐं टे नसल ताईं मुंतक़िल थी चुको आहे। असांजे घर में अदीज़ेब शेख, जेका उन ख़ानदान जी वॾवर न्याणी हुई ऐं पंहिंजनि भाइरनि जे साथ सां इल्मी ऐं अदबी ज़ौक़ रखंदी हुई, सा 60 ऐं 70 जे ॾहाके में अख़बार में औरतुनि जो सुफ़ो संभालींदी हुई। असांजे घर में सभ खां वधि अचण वञणु अदीज़ेब, किकी, ज़मर्द ऐं अदा अज़ीज़ शेख जो ई थींदो हो। मुंहिंजो मिठड़ो भाउ आफ़ताब असांजे त अखियुनि जो ठार हूंदो ई हो, पर अदा अज़ीज़ शेख जो बि दिलि घुरियो हो, बिल्कुलु पंहिंजी औलाद वांगुरु। आफ़ताब जे बेवक़्त विछोड़े ते हूअ केतिरो दिलि गिरफ़्तार हो। तंहिंजो अहवालु हमीदा अदा अज़ीज़ जी घरवारी अॼु बि ॿुधाईंदे रोई पवंदी आहे। मां अदा अज़ीज़ शेख जूं ॻाल्हियूं कंदे पंहिंजे ज़ाती तालुक़ में हुनजे पेशेवराणी महारत खे विसारणु न चाहींदुसि। शेख अज़ीज़ बिलाशुबा सिंधी साफ़ जो वॾो बल्कि सफ़े अवल में रखण जहिड़ो नालो आहे। हुनजी पंहिंजे पेशे सां मुहबत ऐं उन में महारत हासिलु करण जा पंहिंजा पैमाना वाज़े कयल हुआ। सुहेल सांगी जहिड़ो सीनियर बि शेख अज़ीज़ खे पंहिंजो रोल मॉडल तस्वर करे थो। हू उनखे चंद आङुरियुनि ते ॻण जहिड़नि उन्हनि साफ़ियुनि में शुमार थो करे जेके पंहिंजे दौर में दुनिया में राय जे जदीद साफ़ती रुझाननि खां मुकमिल वाक़फ़ियत रखंदड़ हुआ। सहाफ़त हुन लाइ रुॻो डेस्क ते वेही रिपोर्टूं ऐं एडिटोरियल लिखण जो नाव कोन हो, बल्कि हुनजो चवणु हो त हिकु सुठे सहाफ़ी लाइ उन वक़्त जी ज़रूरत मूजिबि हथ सां अखर जोड़णु, प्लेट ठाहिणु, फिल्म ठाहिण जे तरीक़ेकार खां वाक़फ़ियत तमामु ज़रूरी हुई, छो त उन ज़माने में अञा परे परे ताईं कंप्यूटर जो नालो निशान ई कोन हो ऐं अख़बारूं मथे ॿुधायल तरीक़ेकार ॼाण सां ई छपाई जे मरहलनि मां गुज़रंदियूं हुयूं। हुन वटि साफ़ जी डिग्री त कोन हुई, पर सिंध यूनिवर्सिटी में जॾहिं मास कम्युनिकेशन जो शोबो खुलियो त उते शेख अज़ीज़ महिमान उस्ताद तौरु लेक्चर ॾींदो रहियो। पंहिंजनि ॿिनि लाइक़ु पुटनि तारिक ऐं खुरम ऐं क़ाबिल न्याणियुनि डॉक्टर शैला ऐं मुनीज़ा जो नामियारो पीउ इन लिहाज़ खां ख़ुशकिस्मत हो त हुन ख़ुदिदार शख़्स ॾाढी इज़त ऐं मान सां पंहिंजी औलाद खे आला तालीम याफ़्ता थींदे सुठा उहिदा माणींदे ऐं ख़ुशगवार इज़दवाजी ज़िंदगी गुज़ारींदे अखियुनि सां ॾिठो। संदसि बीमारी में संदसि ख़ानदान पारां सिंध हुकूमत जे सक़ाफ़त खाते खे सार न लहण जो ॾुरापो बि न ॾिनो वियो। हूअ जेतिरी वॾी अना वारो ख़ुदिदार बाइज़त ऐं मोतबर माण्हू हो ऐं ओतिरो ई शान मान सां ही दुनिया बि छॾियाई ऐं साॻी तरह इज़त ऐं शान सां पंहिंजी सादी पर शानदार ज़िंदगी बि गुज़ारियाई। संदसि शादी बि यादि अथमि जॾहिं हिकु भोली भाली घटि उमिरि वारी मुतवस्त घराणे जी छोकिरी हमीदा सां ज़िंदगी में आई, जंहिंखे हुन अॻिते पढ़ण लाइ हिमथायो ऐं हू सिंधी अदब में MA करे कराची जे हिकु कॉलेज मां प्रोफेसर थी रिटायर थी। हमीदा जो शेख अज़ीज़ जहिड़े अरड़े शख़्स सां ज़िंदगी गुज़ारणु, संदसि ॿारनि खे सुठी तरबियत ॾियणु, संदसि ख़ानदान ऐं दोस्तनि सां नाता रखणु ऐं निभाइणु वरी हिकु ॿी कहाणी आहे। हमीदा त अदा अज़ीज़ ते बसि अकनि छकनि ऐं घोर वेंदी रही आहे। इश्क छा थींदो आहे ऐं ॾुखियुनि हालतुनि में महबूब सां हमक़दम थी ज़िंदगी कीअं गुज़ारबी आहे, हमीदा अज़ीज़ शेख उनजो जीअरो जाॻंदो मिसाल आहे।
उहो ई सबबु आहे जो अदा अज़ीज़ पंहिंजे किताब तक़सीम खां तक़सीम ताईं जो इंतिसाब संदसि नाले कंदे लिखियो आहे। हमीदा जे नाले जंहिं मूं जहिड़े अणघड़ीअ काठ मां मुजसमो ठाहिण लाइ सॼी जमार ॻारे छॾी। हमीदा लाइ त बाक़ी ज़िंदगी जो सफ़र अड़ांगो थींदो, पर मुंहिंजो अरडो अलबेलो ऐं मिठड़ो अदा अज़ीज़ शेख पंहिंजो वारो वॼाए वियो। मुंहिंजे भाउ आफ्ताब खे हंज में विहारे आङर पकिड़े हलाइण इबरत अख़बार जे दफ़्तर में अदा जानी पीर मज़हर सां कचहरियूं कंदे खेसि ज़िंदगी जे लाहिनि चाढ़नि खां वाक़ुफ़ु कंदो रहियो। आफ्ताब जे दुनिया मां ओचिते लॾे वञण ते हू बि ओतिरो ई लुछो हुयो जेतिरो असां पे तड़पियासीं, पर ज़िंदगी उहा ई आहे, आख़िर फ़ना ऐं पोइ ते रहिजी वञण लाइ बसि जुदाई इम्तिहान ऐं आज़माइश। अदा अज़ीज़ तव्हां विछड़ी ते विया आहियो, पर यादि ॾाढा ईंदो। हीअ असीं अव्हांजे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं महताब अकबर राशिदी जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। ऐं हाणे अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था नाम्यारे साफ़ी शेख अज़ीज़ बाबति परॾेही अख़बार जे सीनियर साफ़ी आगा रियाज़ जी ॻाल्हि ॿोल, जेका हुन ख़ुसूसी तौरु नाम्यारे साफ़ी शेख अज़ीज़ बाबति रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां कई आहे। अस्सलाम वालेकुम हबीब लगारी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त मां साईं शेख अज़ीज़ जे बारे में कुझु ॻाल्हायां। साईं सां गॾु मां 12 साल डॉन में रहियुमि। मुंहिंजो नालो आगा रियाज़ आहे। मां गल्फ टुडे UAE बेस्ड न्यूज़पेपर में कमु कंदो आहियां। 2008 में मां हिते जॉइन कयो ऐं 12 साल गुज़ारण खां पोइ साईं सां मुंहिंजी वापसदगी ईअं चओ त साईं ई मूंखे ब्रेक ॾिनो डॉन में कमु करण जो। ऐं उन खां पोइ हिक ई एरिया में रहण जे करे असां जी शिफ्ट जंहिं महिल साईं शेख अज़ीज़ जी हूंदी हुई त पेज मेकरनि खां वठी सब एडिटर, असिस्टेंट एडिटर सभु ख़ुशि हूंदा त अॼु शेख अज़ीज़ जी शिफ्ट आहे। ऐं कम जे हवाले सां मां जेकॾहिं ॿुधायांव त साईं पंहिंजी शिफ्ट में कॾहिं बि फालतू कंहिंसां ॻाल्हाइण पसंदि ई न कंदा, न कंहिंखे, हर कंहिंखे इहो सम्झाईंदा त पंहिंजे कम ते फोकस रखो। ऐं जेकॾहिं जेके शागिर्द हुया, जेके नवां छोकिरा भर्ती थींदा या त उन्हनि खे हिकिड़ो ई तलक़ीन कंदो उहो इहो त जेकॾहिं तव्हां अॻिते वधणु चाहियो था त इहो तव्हांजे हथ में आहे। जेकॾहिं तव्हां में करंट आहे त पोइ तव्हां अॻिते निकिरी वेंदो। त इहा शइ ऐं पाण फ्रंट पेज ते जंहिं महिल कमु हूंदा हुया त उन वक़्त बि जेका साईं जी सिलेक्शन हुई न्यूज़ जी उहा, त मां त साईं सां डॉन में मुंहिंजी मुलाक़ात थी, पर मां साईं जे बारे में जंहिं महिल वधीक मूंखे ख़बर पई त मूंखे एॾी हैरानगी थींदी त एॾो हिते ज्वेल ऑफ सिंध आहे, मोती आहे असांजी सिंध जो, जंहिं सिंधी ॿोलीअ खे बि ठीकु ठाक अॻिते उन में आयो नंबर 1 पोज़ीशन ते, जेकॾहिं मां चवंदुमि त घटि न थींदो। उन खां पोइ वरी उर्दू जे न्यूज़पेपरनि में कमु कयईं, जंहिंमें नंबर 1 न्यूज़पेपर में कमु थियो। पोइ उन खां पोइ जंहिं महिल इंग्लिश में न्यूज़पेपर जी ॻाल्हि कयां त उन में बि डॉन नंबर 1 ते हिन महिल ताईं आहे। त उन जो 12 साल त मूंखे थिया। साईं त उन खां पहिरियों डॉन जॉइन कई, उन खां पोइ बि डॉन में रहिया। त मां त सम्झां थो जेको साईं जो नालो आहे उहो हिकु अहिड़े क़दावर शख़्सियत साईं खे मां सम्झां थो, साईं शेख अज़ीज़ साहब खे, त जंहिं सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी इन्हनि टिन्ही में उबूर हासिलु हुयो। ऐं साईं जी जेको सब एडिटर खे सम्झाईंदा त उन्हनि खे बि हर उन पहलूअ ते
साईं सम्झाईंदो त बाबा सभिनी खां पहिरियों हिकिड़ी शइ तव्हांखे सम्झ में अचणु घुरिजे, उहा इहा त पहिरियों 3 पेरा या 4 पेरा त 5W हू, when, where, what, why त इहे जेके आहिनि उहे कवर थियणु घुरिजनि। बाक़ी तव्हांजो बैकग्राउंड आहे, पोइ उन हिसाब सां अचो। त पोइ उन साईं जी शिफ्ट में साईं सां असांखे इहा ख़बर हुई त अॼु शेख अज़ीज़ जी शिफ्ट आहे, तंहिंजे करे अॼु हर को ॾाढो रिलैक्स हूंदो। ऐं त कम जे मामले में त साईं खे जंहिं महिल शिफ्ट हूंदी हुयसि त कंहिंसां वधीक न ॻाल्हाइणु ऐं न ई कंहिंखे डिस्टर्ब करणु, ऐं पाण जेको आहे हमेशह उन्हनि सां गॾु वेही असां घणो कुझु सिखियोसीं। त हिन वक़्तु जंहिं पोज़ीशन में मां हिते आहियां गल्फ टुडे में, UAE बेस्ड न्यूज़पेपर में, त साईं जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि त साईं जो खोड़ कुझु सम्झाए। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे लेखक ऐं ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा लिखियो, आचर 7 अक्टूबर 2018 सुबुह जा 7 हर दिल अज़ीज़ उस्ताद मोहतरम शेख अज़ीज़ सदाईं ले असां खां विछड़ी चुका हुआ। जीअं हर ॼातल सुञातल शख़्स जे पोयां बतौर रहबर रहनुमा को न को उस्ताद ज़रूरु ऐं मुंहिंजे लाइ मंज़िल जो निशान ऐं आइडियल शेख अज़ीज़ साहिब, जंहिंजे नक्शे क़दमनि खे अखियुनि में रखी मूं का न का मंज़िल माणी ज़रूरु। संदन शख़्सियत में असां शागिर्दनि जे लाइ छा त अजीब तलसम हो। क्लासरूम हुजे या आर्ट फैकल्टी जे कॉरिडोर में कुर्सियुनि ते वेही हलंदड़ कचहरी, हर हंधि शेख अज़ीज़ साहिब सरापा ॼाण जी खाण ऐं अॼु मुड़ी थोरी सांत साणस गॾु गुज़ारियल हर हिकु घड़ी ॼण यादि जे आसमान ते ईंदड़ रेखा, साफ़ त अदब आर्ट मौसीक़ी थिएटर हुसन सां मोह, इश्क जनून रवैये में शफ़क़त लहजे में नरमी ऐं अहिड़ा सारा गुण शेख अज़ीज़ मां ई असां पिराया। बेशक जदीद सिंधी सहाफ़त में सिराजुल हक़ मेमण साहिब जो वॾो नालो हो, पर ख़बर जे डिस्प्ले लेआउट ऐं उनजी अदबी चाशनी भरे ॾेखारण में शेख अज़ीज़ साहिब जहिड़े एडिटर ऐं सिख्याकार खे कीअं आऊं विसारियां। 1978 खां 1980 ताईं पूरा 2 वरिया सिंध यूनिवर्सिटी में शोबे सहाफ़त खां कोह नूर चाढ़ी लॻ सिंध न्यूज़ अख़बार जे दफ़्तर ताईं पाण मुरकंदड़ गुलाब जे गुल मिसल ऐं रोशन शमा। ही आऊं आगा रफ़ीक, आफ्ताब पठान, ज़हीर शेख, नूर अहमद चनड़, अब्दुल ख़ालिक जुणेजो, जयराम, ईअं संदन इर्द गिर्द जहिड़ा पतंग ऐं परवाना। पाण बाबति छा लिखां, मुंहिंजी ज़िंदगी जो को बहितरीनु दौरु त बसि उहो ई हो जेको संदन क़दमनि में मूं गुज़ारियो। संदन विसाल जी दुखदायक ख़बर जीअं अदा मदद अली सिंधी, नूर चिशम, तारिक अज़ीज़ शेख, जंहिंखे शेख साहिब प्यार मां सदाईं राणो सॾींदा हुआ, खां ॿुधमि त साणस गॾु गुज़ारियल वक़्त जूं सवें सारवणियूं कुझु धुंधलियूं त कुझु चिटियूं चोतरफ़ खां फिरण लॻियूं। इजो तस्वर में पहिरीं तस्वीर उभरी आई आहे सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जे स्टेटिक्स डिपार्टमेंट जे फर्स्ट फ्लोर ते। शेख साहिब क्लासरूम में ब्लैक बोर्ड जे भरिसां बीठल ऐं उन नई शुरू थींदड़ शोबे में ॿुधायाऊं पई ख़बर अख़बार साफ़ जी नफ़्सियात। माण्हू सुबुह जो अख़बार उन लाइ पढ़ंदो ऐं रेडियो TV उन लाइ खोलींदो आहे त ॾिसां आऊं जे बची वियो आहियां त बाक़ी दुनिया छा पई करे। पोइ उन शाम सिंध न्यूज़ में प्रैक्टिकल, उते बि शेख साहिब जा शागिर्द परवाना मौजूदु, सुहेल सांगी, इमदाद चांडियो, इसरार शाम ऐं फोरमैन उस्ताद गुल बाबा। ज़िंदगी में पहिरियों भेरो पतो पियो उते को खाॿी धुर त को साॼी धुर जो गॾोगॾु आउट डोर स्टडी टूर जेके शानदार ईरानी आरामदेह ऐं उन्हनि में महताब आपा गॾु ऐं उनजी बेमिसल मुर्क। शेख साहिब जी सारी सिंध में एडिटर तौरु PR-शिप ज़बरदस्त आहे। हाणे मुंहिंजो दड़ो वञूं सखर बेराज, रनीकोट, PTV, रेडियो कराची, हैदराबाद, हर हंधि ज़ियाफ़तूं, गॾोगॾु सैद साले मोहम्मद शाह, आबदा परवीन, ज़रीना बलोच सां मुलाक़ातूं, जंहिं सबबु ई मूंखे रेडियो प्रोड्यूसर थियण जो शौक़ु थियो। ईअं शेख साहिब जी एतिरी सोबत मिली जो आउं रेडियो में रीजनल डायरेक्टर थी वियुसि। पाण मूंखे फैकल्टी टॉप जो एज़ाज़ ॾियारियाऊं, फर्स्ट क्लास, फर्स्ट पोज़ीशन पिणु। इजो यादि जो ही मंज़र हुजल त सिंध न्यूज़ में यूनिवर्सिटी मां मोटण वक़्तु शेख साहिब जी टेबल ते लंच वारा टिफ़िन बॉक्स
जेके खुलंदा हुआ त मच्छी पले सलाद ऐं स्टाइल सां कपियल लीमन जी ख़ुशबू ऐं शामी कबाब चापूं जेके सभु भाॼाई हमीदा शेख अज़ीज़ जे हथनि जूं ठाहियल भाॼाई हमीदा खे असीं सभु शागिर्द शेख साहिब सां वालाणे प्यार सबबु एतिराम में अमड़ हमीदा करे छॾींदा हुआसीं। हू शेख साहिब खां जमार में काफ़ी नंढी ऐं ख़ूबसूरत शख़्सियत वारी शफ़ीक़ ख़ातून आहे। एजो लंच वारनि डिशिज़ उन्हनि जी ख़ुशबू ऐं ज़ाइक़े वारी यादि में गुम ऐं साम्हूं उभरी आई आहे हीअ तस्वीर मुंहिंजी ज़ाती लाइब्रेरी जो शेल्फ जंहिंमें शेख साहिब जा सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ी में लिखियल किताब अमली सहाफ़त सिंध जूं पुरस्कार कहाणियूं अल हमरा जा दास्तान नक्शे लतीफ़ मूं लेनन जो ॾेह ॾिठो तक़सीम खां तक़सीम ताईं सिंध की महलाती साज़िशें निंढे खंड में ड्रामे जी तारीख़ राग सागर बरे सगीरे में मौसीक़ी लिखण जी रिवायत ऐं भुट्टो खां ज़िया ताईं वग़ैरह गॾोगॾु निंढे खंड जे टॉप मोस्ट मरहूम रागिन अदाकारनि अदीबनि सदाकारनि ऐं साज़कारनि बाबति लिखियल ताजितनामनि जूं क्लिपिंग्स अखियुनि अॻियां उहे मंज़र बि उझल त अमड़ हमीदा सां शेख साहिब जी गुफ़्तगू जी तस्वीर साम्हूं संदसि चवण त शेख साहिब जंहिंजो सुम्हण वारो कमरो अहिड़ो जो उनजे चोतरफ़ ऑडियो वीडियो कैस्टनि जा अंबार क्लासिकल फिल्मूं पंहिंजी पसंदीदा रागी बड़े ग़ुलाम अली ख़ान मुनवर अली ख़ान रज़ा अली ख़ान ज़ाहिदा सुल्ताना नूरजहां फरीदा ख़ान इक़बाल बानू मेहदी हसन कननि में बाख फुटी तई अखियुनि वारियूं कंप्यूटर ऐं कीबोर्ड ते आङुरियूं हलंदड़ दौरान मसरूफ़ ते चांहि ऐं थोरा बिस्कुट इजो उहो मंज़र बि अखियुनि खां आलूप हाणे अमड़ हमीदा जो गणतीअ वारे आवाज़ में फ़ोन नथो अचे नसीर पंहिंजे उस्ताद सां तकड़ा तकड़ा मिलो शेख साहिब बाबा ठीकु न आहिनि तव्हांखे यादि करे रोईंदा बि आहिनि यादि आयमि रोज़ानी कावश जे सुफ़नि में संदन सालगिरह जे ॾींहं ते कालम लिखियमि पसंदि कयाऊं ऐं दाद तौरु ॿ चारि लुड़क बि आछाऊं ओचितो उहा तस्वीर बि गुम ऐं हीअ आचर 7 अक्टूबर 2018 सुबुह सां लुड़कनि भिनल आवाज़ में ॿिए पार खां तारिक अज़ीज़ शेख ॿुधाइण थो लॻे त छंछर ते दिलि जी तकलीफ़ सबबु लम्स हैदराबाद पिया आयासीं उते डॉक्टर ॾिठो त मायूसी ॾेखारियाऊं तॾहिं मोटी कराची जे हिकु वॾी ख़ानगी अस्पताल पहुतासीं उते दिलि जो ऑपरेशन कामयाबु थियो दिलि जी शरियानी में अस्टंट रखियो वियो ऐं रत रवां थी वियो पर ओचितो उनखां अॻु तारिक अज़ीज़ ज़ारो क़तार रोअण लॻो ऐं उहा तस्वीर बि ओचितो धुंधली ऐं अखियुनि साम्हूं जेका तस्वीर उहा गुलिस्तान जोहर बिलाग 17 नवीद बंगलोज़ जी मस्जिद जी जिते पाण डोली में आरामी पिया आहिनि जितां असांजे शेख साहिब जो आख़िरी सफ़र शुरू तॾहिं संदन सहाफ़त वारे कामयाबु सफ़र जूं यादूं बि साम्हूं ईंदियूं रहियूं रोज़ाना कारवां इबरत सिंध ऑब्ज़र्वर सिंध न्यूज़ हुरियत डान अदबी बोर्ड जे वाइस चेयरमैन केतिरनि ई इदारनि जी मुशावरत में शराकत थॉमस कॉलेज ऑफ जर्नलिज़म लंडन में साफ़ जी तालीम कांधियुनि जे उन काफ़िले में जेको पहलवान ॻोठ वारे कब्रिस्तान ॾांहुं वठी वेंदड़ केरु केरु निमाया कुल्हे कांधी प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमण मदद अली सिंधी अलहरीतो विघियो ज़ुल्फ़कार शेख आगा रफ़ीक करम इलाही चना अख्तर मिर्ज़ा जावेद मिर्ज़ा डॉक्टर अयूब शेख करम अली शाह फ़कीर मोहम्मद डाहिरी हाफ़िज़ अहमदुद्दीन इंढण सिकंदर शाह ऐं तुरबत में लाहिण वक़्तु तारिक अज़ीज़ शेख ऐं खुरम अज़ीज़ शेख ऐं हीअ 8 अगस्त 2018 जी मंझंदि 9 डिसंबर 1938 ते अमड़ बख़्तावर शेख ऐं वालिद अहमद शेख जी हीअ अमानत सदाईं लाइ मिटी माउ जे हंज में लही वई मिटी अवल मिटी आख़िर मिटी ज़िंदाबाद हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक ऐं ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा जो लिखियल ख़ूबसूरत लेख ऐं हाणे अवां जे समातनि जी नज़र करियूं था सीनियर साफ़ी हमसफ़र गाॾही जी ॻाल्हि ॿोल्हि शेख अज़ीज़ साहब सिंधी सहाफ़त जो निहायत ग़ैर मामूली नालो आहे जेको हिकिड़ो घण पढ़ियो घण रुखो सहाफ़ी जेको हिकु ई वक़्तु सहाफ़त तारीख़ इल्मु अदब ऐं मौसीक़ी जो बि ॼाणो हुयो ऐं
न रुगो मौसीक़ी जो ॼाणू हुयो पर हू काफ़ी डिक्शन जेके हुया पाण बि जेको आहे सो साज़नि सां ठाहींदो हुयो। शेख साहब जेको आहे सो सिंधी सहाफ़त जी जेका शुरूआती विर्त खां कई, पोइ डॉन में जेको वॾो कमु एमआरडी मूवमेंट दौरान उन दौर जी हिस्ट्री खे डॉक्यूमेंट करणु हुयो ऐं उन दौरान शेख साहब खे काफ़ी तकलीफ़ूं बि बर्दाश्त करणियूं पियूं। उनखां पोइ जेको संदन वॾो कमु आहे मां सम्झां थो उहो उन्हनि जेको सिंधी साज़ आहे जेको सो चंग, उन ते हुननि हिकिड़ो अंग्रेज़ी में किताबु लिखियो, उहो ॾाढो शानदार उन साज़ खे सम्झो ॼण त नए सिर जहिड़ो करे छॾियो आहे संदन लिखणियुनि। ऐं उन खां अलावा शेख अज़ीज़ साहब डॉन ऐं हुरियत में हूंदे सिंध जे 60 वारे ॾहाके में जेको क्राइम हुयो, धाड़ेल कल्चर हुयो, डेकोइट्स हुया ऐं जेका उन जे करे तबाही थी सिंध जी मईशत जी, उन ते हुन धाड़ेल कारे माछी, फोटे चांग ऐं जेके इहे पुराणे दौर जा धाड़ेल हुया जेके हुर धाड़ेल कीअं थिया अंग्रेज़नि जे ज़ुल्म जे करे, उहा तारीख़ डॉक्यूमेंट थी आहे। ऐं मां सम्झां थो त इहो एॾो वॾो कमु आहे जंहिं ते शेख अज़ीज़ साहब खे का यूनिवर्सिटी PhD जी डिग्री ॾेई छॾे। पर अफ़सोस त असां वटि जेके आलिम माण्हू आहिनि, जेके मुफ़किर माण्हू आहिनि, उन्हनि सां इंसाफ़ु नथो थिए ऐं उहो जल्दी संदन जेको आहे सो किताबु अची बि वेंदो इंशाअल्लाह। सो अहिड़ा ग़ैर मामूली सहाफ़ी सिंध में के आङुरियुनि ते ॻणण जेतिरा हूंदा। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त शेख साहब खे ट्रिब्यूट पेश कंदे मूंखे ख़ुशी थिए थी। संदन किताब दारू ऐं कारूं बि जेको आहे हिकिड़ो कमाल जो जी ऑटोबायोग्राफी आहे जेका सिंधी में कुझु अरसो अॻु में छपिजी वई आहे। सो शेख साहब उहो संदन जेको कमु आहे दारू ऐं कारूं वारो, उहो मां सम्झां थो त जेकॾहिं जेके बि हींअर ताईं ऑटोबायोग्राफीज़ लिखियूं वयूं आहिनि उन्हनि में मिलावट हूंदी आहे, कूड़ कच हूंदो आहे, पर हुन सॼो सच लिखियो आहे। अहिड़ो कमु मां सम्झां थो त साकी फारूकी जी जेका ऑटोबायोग्राफी आहे, आप बीती पाप बीती, उन जेको आहे सो अहिड़ी जुरत कई आहे, ॿियो शेख साहब कई आहे। सो शेख साहब असांजा मेंटोर हुया ऐं असां उन्हनि खां घणो कुझु सिखियासीं। हाणे बि उन्हनि जूं खोड़ सारियूं तारीख़ी लिखणियूं जेके आहिनि उहे टिड़ियूं पखड़ियूं पियूं आहिनि फाइलनि जे सूरत में, छो त उहे जमा कंदा हुआ। उन्हनि खे मां सम्झां थो त जेकर सहेड़े छपाइजे ऐं महफ़ूज़ कजे त संदन खे भेटा ॾियण जो इहो बहितरु तरीक़ो हूंदो। पर अलाए करे त कोई इदारो इहो करे, असां वटि इदारनि जी अणाहठ आहे ऐं माण्हुनि जो पोरियो जेको आहे क़लमी पोरियो उहो ज़ाया थियो थो वञे। सो मां सम्झां थो त शेख अज़ीज़ साहब तमामु वॾो माण्हू हुयो सिंधी सहाफ़त जो, ग़ैर मामूली इंसानु हुयो। उन खे जेको आहे सो कम खे महफ़ूज़ करणु घुरिजे। हमसफ़र गारही जी ॻाल्हि ॿोल सां नामियारे साफ़ी शेख अज़ीज़ जी यादि में तरतीब ॾिनल ख़ासि प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे वरी मिलण ताईं ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन